दिलबर जा भी दिलबर जी का खबर पई? न दिलबर जी मां अञा ताईं का बि ख़बर न आहे पई। अॼु 10 ॾींहं आहे, मुंहिंजे पुटड़े जी का बि ख़बर न आहे। ईद जे ॿिए ॾींहं ते खीर खणी शहर खां पाइण वियो हो, अञा ताईं वापसि न आहे मोटियो। मूं त सभिनी मिटनि माइटनि खां पुछियो आहे पर केरी ख़बर नथो ॾिए। ॿाहिरों बि दिलजाए थी आहे त दिलबर हुते बि कोन्हे। वॾी ॻोल्हा खां पोइ बि मुंहिंजो दिलबर हथ न ई आयो। चाचा चाचा दिलबर मिली वियो आहे। छा? मुंहिंजो दिलबर मिली वियो? काथे आहे? मूंखे वठी हल मुंहिंजे दिलबर ॾे, वठी हल। छा थियो दिलबर? उथी मूंसां ॻाल्हाए छोरो तो। उथी दिलबर हैप्पी दिलबर खे चओ मूंसां ॻाल्हाए। दिलबर मैं चाचा आदमी जैसी बैठा का मोकला यार कहर थी वियो। इहो बि अलाह जो शुक्र जो लाश मिलियो। हाँ दा असांजे ॻोठ में इहो पहिरियों ई वाक़ियो आहे। मासूम खे बेदर्दी सां मारियो। मासूम खे मारे लाश शाख में उछले छॾियऊं। हाणे ॾिसूं त पुलिस छा थी करे। पुलिस छा कंदी आहे दा? हुननि वीचारनि जो को धनी साईं कोन्हे। वॾेरो अलाह बश्क मथां को मदद करे। वॾेरो वीचारो माण्हू त भलो आहे पर वीचारो बीमार ऐं दिलि जो मरीज़ आहे। ॿुधूं था त कुझु ॾींहंनि में ॿाहिरि इलाज लाइ पियो वञे। बाक़ी पोयां सभु कुझु कमदार फोटे जे हवाले आहे। अदा वो ॾिस पुलिस आई आहे। भला कंहिं को शक? जो खणी शक जे बुनियाद ते कंहिंजो नालो ॾिजे। रही ॻाल्हि धिंगाणे जी, तो अक्सर बीमार थो रहे। कमदार मां इलाज जे लाइ 2-3 महीननि जे लाइ ॿाहिरि पियो वञा। पोयों जी पारत हुजई। बनी ॿारो माल मिल्कियत हर शइ जी पारत हुजई। रेस बाबा तव्हां को बि उल्को न कयो। ऐं हा मुंहिंजो पुटु शेर मोहम्मद ख़ान थोरो जज़्बाती आहे ऐं हू ॾोहारनि ऐं चोरनि चकारनि जो बि मुखालिफ़ आहे। कानून ऐं इंसाफ़ जो पासदार आहे। उन जे करे उन सां हिसाब किताब सिधो रखजांइ। तोखे त ख़बर आहे न शेर मोहम्मद ख़ान मुंहिंजो अकेलो ई पुटु आहे ऐं हू समूरी माल मिल्कियत जो अकेलो ई वारस आहे। अस्सलाम वालेकुम रेस। जेको तव्हांजे ॻोठ में वाक़ियो थियो आहे न उन जी जांच बाबति आया आहियूं। भला दिलबर जे पीउ जी कंहिंसां दुश्मनी हुई छा? भला कंहिं को शक? शक जे बुनियाद ते कंहिंजो नालो ॾिजे। रही ॻाल्हि धिंगाणे जी, तो अक्सर बीमार थो रहे, न मुअलनि में न जीअरनि में। रेस तव्हां को फ़िक्र न कयो। ईअं सम्झो त जवाबदार कानून जे कटहड़े में आहिनि। छो त असां पुलिस वारा अटे मां वार कढणु चङी तरह ॼाणींदा आहियूं। ख़ासि करे चालाक मुजरिम लाइ असीं कातिले ज़हर आहियूं। ऐं हा तव्हां बि कोशिशि कजो ऐं असां बि पंहिंजे तरफ़ां घटि न कंदासीं। तव्हां यकीन रखो असां गुनहगार जूं धजियूं उॾाए छॾींदासीं। महिरबानी सूबेदार साहब। खुदा हाफ़िज़। रेसन गुलड़नि जहिड़ो बचो मारिजी वियो।
मुंहिंजी चेर चुपी करे वियो, मूंखे त जेरे ई मारे वियो। सब्र कर धिंगाणा, सब्र कर। अल्लाह जी रज़ा ते राज़ी रहणो पवंदो आहे। मुंहिंजी न कंहिंसां लेती न लेती, मुंहिंजो त न कंहिंसां जहिड़ो न झटो, अलाए केरु मूंसां दुश्मनी करे वियो। मुंहिंजे मासूम बचे खे एॾी बेदर्दीअ सां क़तलु करे वियो। हू त वाहिदुल कहार आहे, कच्चा पटे या पक्का। तूं हिन वक़्तु हिते छो आयो आहीं? आयुसि त पोइ छा थी पियो? असां त अञा पुट जी जुदाईअ जो दर्द ई न आहे सटो। तूं वरी असांजा नवां सूर जॻाइण आयो आहीं। इहे मसइला थींदा आहिनि, इन्हनि ॻाल्हियुनि जे करे भला दिलि पल बि आहे छा? नस बि रोई रोई अधु मुंहुं थी वियो आहे। उनजी टहल टकोर मां वांद काई कान थी मिले, ऐं अंदरि जो सूर बि। छॾेसि हिनखे, हिन जी ॻाल्हि मूंसां न कंदी कर। इहे न ॾोहण जो आहे न कुहण जो। भलो त इन में आहे, इन मां बि जान छॾाइजे। हूअं बि बारी ख़ानदान, कचनि जो कमु न आहे सोना। जिते मां कमु ईंदुमि उते इहो कमु ईंदी छा? जॾहिं न का तकलीफ़ थींदी थी तॾहिं मूं ते ई हथ खुपंदा थी न, या हथ ई को ॿियो। ऐं हा, हिकिड़ी ॻाल्हि यादि रख, तोहार मुड़ुस जे मुंहिंजे अॻियां आयो न, तोहारे पुट वारो हशर कंदोमांसि। आख़िरकार वॾेरे अलाह ॾिने खाने जो कमदार आहियां। का हल्की फुल्की शइ मां न आहियां, शींहं आहियां, ऐं शिकार बि शींहं जो कंदो आहियां। कां वांगुरु चिचड़ पटे न खाईंदो आहियां। चोर! दिलबरा, 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 दिलबरा भी, दिलबरा भी। छा थियो बाबा, छा थियो? ख़ैर त आहे? चोर चोर जो आवाज़ पियो अचे। तव्हांजे घर में चोर घिरिया छा? न रे सर, असांजे घर में त कोई बि चोर न आहे आयो। ख़बर न आहे त दिलबर जे पीउ खे कहिड़ो ॾेखारो आयो आहे। दिलबर जूं दाऊं कंदे कंदे बेहोश थी वियो। अरे हेॾे रजू, हे छा आहे? वाक़ई मौक़े थो लॻी। तोखे ख़बर न आहे त सुभाणे मुंहिंजो वारो आहे पाणीअ जो? पाणीअ वारो वाणी कोन ॾींदुसि।
तोड़े छो कोन वहण ॾींदसि पाणीअ वारो ॾिसां त तूं हिनखे पाणी वहण कीअं नथो ॾीं छा कंदे तूं मूंखे कंहिंसां केरु बेअदबी कंदो आहे न त मूंखां बर्दाश्त न आहे थींदो बाक़ी इहे ॻोठ जा चङा मठा ऐं ॻोठ जा माण्हू छिता थिया आहिनि जेके तुंहिंजे ख़िलाफ़ु दाऊं था कनि चङा मठा साहब हिते केरु बि चङो न आहे हिते त जेको मारियो सो मारियो ऐं जेको फुरियो सो फुरियो बाबा साईं सामान सॼो गाॾी में रखी रखियो आहे गाॾी ऐं ड्राइवर तयारु बीठा आहिनि ठीकु आहे कमदार पर जेके ॻाल्हियूं तोखे चयूं अथमि न उन्हनि ते अमल कजांइ तव्हां बेफ़िक्र थी वञो रहिस शेरमन ख़ान खे कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ थियणु न ॾींदुसि बाबा साईं तव्हांखे देरि पई थिए हलो त तव्हांखे गाॾी में विहारे ॾियां वालेकुम अस्सलाम बाबा ही थे रुके खीर जा पैसा जल्दी वॾो थी त तुंहिंजी शादी करायां नचंदुसि बि ऐं लाॾा बि ॻाईंदुसि मूंखे न मार अबा दिलबर अस्सलाम वालेकुम हा वालो तूं ॻोठ वारनि सां चोथो वेड़ी साहब मां छितो न आहियां थियो जो हरू भरू ॻोठ वारनि सां विढ़ां बसि कंहिंसां केरु बेअदबी कंदो आहे न त मूंखां बर्दाश्त न आहे थींदो बाक़ी इहे ॻोठ जा चङा मठा ऐं ॻोठ जा माण्हू छिता थिया आहिनि जेके तुंहिंजे ख़िलाफ़ु दाऊं था कनि चङा मठा साहब हिते केरु बि चङो न आहे हिते त जेको मारियो सो मारियो ऐं जेको फुरियो सो फुरियो मां त बसि ॻोठ जे मिसकिन ऐं बेपोच माण्हुनि सां हमदर्दी कंदो आहियां साहब तुंहिंजी हमदर्दी जो छा मतिलबु आहे त तूं कानून हथ में खणी ऐं तो जहिड़ा चोर ऐं लोफर जेको वणनि सो कंदा वधनि हा साहब मां चोर न आहियां न ई लोफर आहियां मां त बसि पंहिंजी महिनत मज़दूरी करे खाईंदो आहियां हा बाक़ी हितां जा जेके ॾाढा मुड़ुस आहिनि न जेके बेपोच माण्हुनि सां नाइंसाफ़ियूं कंदा आहिनि मां उन्हनि बेवस माण्हुनि सां हमदर्दी ज़रूरु कंदो आहियां साहब अव्हां पुलिस ऑफिसर आहियो साहब मञा थो त अव्हां इंसाफ़ कंदा पर जेकॾहिं का दां ईंदी कोन साहब त तव्हां इंसाफ़ कंहिंसां कंदो कंहिंखे पकड़ींदो साहब छा थो चवणु चाहीं छा मतिलबु आहे तुंहिंजो वालू हा वालू जेका ॻाल्हि आहे साहब खे सही सही ॿुधाए सर मूंखे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त अव्हांजो थाणो ॻोठ खां केतिरो परे आहे दिलबर जे खून जी ख़बर पइजी सघी आहे अॼु ताईं तव्हांखे असीं पूरी इन्वेस्टिगेशन कयूं पिया तमामु जल्द असुल मुजरम ताईं पहुची वेंदासीं तोखे इजाज़त आहे तूं फ़िलहालु वञी सघीं थो बाक़ी जहिड़ा झटा बंदि कर आईंदे तुंहिंजी मूंखे शिकायत न मिले ऐं कानून खे बि हथ में खणण जी कोशिशि न कंदो कर बाक़ी जेकॾहिं तोसां को मसइलो थिए त असां सां राब्तो कजांइ तोसां पूरो इंसाफ़ थींदो ठीकु आहे अस्सलाम वालेकुम चाची वालेकुम सलाम जबार पुट खुश त आहीं न ख़ैर में आयो आहीं हा चाची चाचे सां मिलण आयो हुअसि सोचियुमि त चाचा खां तबियत पुछी अचे अबा चाचे हिन त रेस ॾांहुं वियो आहे चयाईं पई त कुझु पैसा वठी अचांसि पर रेस त इलाज लाइ ॿाहिरि वियो आहे रईस नंढे ॾे वियो आहे शेर मोहम्मद ख़ान ॾे भला दिलबर जे खून जी का ख़बर पई
त असां सां इहो कर कंहिं कयो ऐं छो कयो? तूं परेशान न थी चाची, अल्लाह साईं हिननि जो हामी आहे। चङो चाची, मां हलां थो, दुआनि में यादि कजे। माशाअल्लाह पुट, अल्लाह जी अमान में हूंदे। ऐं हा, हिकिड़ी ॻाल्हि यादि रख, तोहार मुड़ुस जे मुंहिंजे अॻियां आयो न, तोहारे पुट वारो अशर कंदोमांसि। डेंगी मच्छरनि बि मुल्क में तबाही आणे छॾी आहे, ॿियो छा? हा रईस, तव्हां बि ॻोठ में को डॉक्टर घुरायो बाबा, न त मलेरिया जे करे केतिरा ई माण्हू बीमार थी पिया आहिनि। हा हा, डॉक्टरनि जी टीम सां ॻाल्हायो आहे, जल्द असांजे ॻोठ में ईंदा। रईस, हिन वीचारे जो त मासूम पुटु क़तल थी वियो आहे, खूननि जी त का ख़बर ई कान थी पए। रईस, पुलिस अञा ताईं को बि खड़ तेल नाहे कढियो। मां मिसकिन सहे जी खल, मुंहिंजी कंहिंसां दुश्मनी हूंदी? मां पाण बीमार आहियां साईं, अव्हां जी छांव में साह पियो खणा। बसि रईस, 2-3 ढोर आहिनि, खीर खपाए गुज़र सफ़र कंदो आहियां। दिलबर बि उन ॾींहुं शहर खीर खणी वियो ऐं वापसि मोटियो ई कोन। मुंहिंजा त आंड्रा ई वढिजी विया रईस। रईस, दिलबर जे खून सॼे इलाइक़े में सदमो ॾेई छॾियो। असांजे ॻोठ जो हिकिड़ो छोकिरो आहे वालू, दिलबर घणो वक़्तु उन सां गॾु हूंदो। हुनखे मुंहिंजो न्यापो ॾिजांइ त मूंसां मिली वञे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साहब। हा कमली, बयान रिकॉर्ड थी विया? जी बिल्कुलु सर, बयान करे आया आहियूं। अच्छा, कंहिंजे रूबरू बयान रिकॉर्ड थिया? रईस अलाबाद खान जे रूबरू थिया आहिनि सर। घणनि माण्हुनि जा बयान रिकॉर्ड थिया? सर, उन्हनि सभिनी जा नाला हिन फाइल में आहिनि। ऐं उन्हनि जा NIC वग़ैरह त कया अथव? सर, सभु हिते मौजूदु आहिनि। त दिलबर जे गुम थियण जो इतलाउ केरु ॼाण आयो हुयो? वालू सर। वालू खां बयान वरितो आहे? न सर, रईस पंहिंजे माण्हुनि जा बयान ॾियारे छॾिया। ऐं दिलबर जे पीउ झिंगाणे जो बयान? न सर, उनजे बयान जी ज़रूरत ई न पई। अच्छा, मतिलबु त जंहिं माण्हू जो पुटु गुम थी वियो, तव्हांखे उन जे वाल साहब जे बयान वठण जी ज़रूरत ई कोन पई? सर, रईस पाण मौजूदु हुयो, जिन जे नाले चयईं मां उन्हनि जा बयान रिकॉर्ड कया। सर, ॻोठ जा कुझु माण्हू मूंखे मशकूक लॻी रहिया हुया। सर, मुंहिंजे ख़्याल में जांच जो दाइरो तेज़ कजे त इहो बहितर थींदो, छो जो उन सां उन मासूम जे खून सां इंसाफ़ थींदो। हा मिस्टर ग़ुलाम मुस्तफ़ा, कोशिशि त कयूं पिया। हाणे त रईस वॾो बि लंडन हलियो वियो, तव्हां हीअं कयो जो वालू खे घुराए हुनजो बयान रिकॉर्ड कयो। ओके सर। तोखे ख़बर न आहे? हा, तोखे सभु ख़बर आहे? न, मूंखे का बि ख़बर न आहे। पुट जो खून सहाए ऐं कख थी रखी? ॿुधा, मां चवां थी इज़त सां ॿुधो। रईस, पहिरीं त तव्हांजी ॿनी कंदो हुअसि, पर पोइ कमदार खोटे उहा ॿनी खसे वरिती। पोइ हाणे छा कंदो आहीं? रईस, केॾीमहिल माखी लाइ खपाईंदो आहियां ऐं केॾीमहिल वरी खीर खणी शहर वञी खपाईंदो आहियां। ख़बर पई आहे त दिलबर जो तोसां ॾाढो कुर्ब हो। हा रईस, ॼण त मुंहिंजो नंढड़ो भाउ हुयो। चोरनि, लोफरनि, ठगनि ऐं कूड़नि सां मुंहिंजी नाहे लॻंदी। ही हेॾो नाहक थी वियो आहे, हुनजो को सबबु त हूंदो न? रईस, ही ॻोठ तव्हांजो आहे ऐं हिन जा धणी साईं तव्हां ई आहियो। असीं मिसकिन माण्हू आहियूं रईस, आणियूं ऐं चाढ़ियूं। दिलबर हुयो त ॿार, पर गैरत वारो हुयो रईस, ऐं उनजी गैरत ई उनजी दुश्मन थी पई रईस। हिकु ॾींहुं असां माखी लाहिण पे वियासीं त वालू उथ यार, माखी ताड़े आया अचे त लायूंसि, किथे माखी खाई न वञे। छॾ यार दिलबर, मूंखे माखी कल्ह ई ॾंग हयो, मां कोन हलंदुसि। हूअं त वॾो कंधारी, माण्हुनि सां त थोरी थोरी ॻाल्हि ते विड़ियो थो पई, बाक़ी न कसीस माखी कढ ॾींदो। जे न मूंखे चंबड़ी वयूं त तूं बि मदद कोन कंदे, हरू भरू पियो बूथ सुॼायो घुमंदुसि। यार मुंहिंजी ॻाल्हि मञ, हल त हलूं था, वॾो माल अथसि। चङो, मां हलंदुसि सही, पर मथे वण ते तूं चढ़ंदे। हा हा, साह थो वञे, तूं हाणे इन्हनि ॻाल्हियुनि छॾ, अच त हलूं। ठीकु आहे, हलां थो।
भला इन खां पोइ धिंगाणे जे घर कंहिंजी का अच वञ या का हमदर्दी। रईस अॼु तव्हां पुछो आहे न त सच पुछो मुंहिंजो जी झुरी पियो आहे। वालेकुम सलाम। आहिनि एस जो साहब? जी एस जो साहब ऑफिस में मौजूदु आहिनि। तव्हां 2 मिंट इंतज़ारु कयो, मां साहब खे ॿुधाए थो ॾियां। अचो रेस, तव्हांखे साहब घुरायो। वालेकुम सलाम। रईस खुश है, ठीक है। जी रईस फरमायो। सर मासूम दिलबर जो जेको क़त्ल थियो आहे न उन जी कुझु मालूमात असांखे आहे। सर ही मुंहिंजे ॻोठ जो माण्हू आहे, वली मोहम्मद उर्फ़ वालू। दिलबर जे क़त्ल बाबति हिन वटि काफ़ी शाइदियूं मौजूदु आहिनि। हिन मूंखे त सभु कुझु ॿुधायो आहे, पर मां चाहियां थो त हीउ पंहिंजो बयानु तव्हां वटि पेश करे, छो त हीउ दिलबर सां तमामु घणो वेझो रहंदो हुओ। गॾिजी माल बि चाढ़ींदा हुआ, माखी बि लाहींदा हुआ ऐं खीर बि खपाईंदा हुआ। जेको कुझु आहे साहब खे सही सही ॿुधाए। सर दिलबर मुंहिंजो नंढड़े भाउ वांगुरु हुयो। हो पोइ तो अहिड़ो इतला असांखे पहिरीं छो कोन ॾिनो? सर मूंखे ख़ौफ़ हुयो त किथे कमदार हिन दिलबर जे क़त्ल केस में मूंखे न फासाए। बसि रईस शेर मोहम्मद फ़रिश्तो थी आयो ऐं मूं पंहिंजे दिलि जी ॻाल्हि हिन सां ई कई। सर सभु हक़ीक़त इहा ई आहे। जेकॾहिं हिन मां कूड़ हणा त तव्हां मूंखे भल फांसीअ ते चाढ़ियो। वेरी गुड रईस। सिंध जा जेकॾहिं सभई नौजवान रईस तव्हां जहिड़ी सोच रखंदड़ हुजनि त इहे मामला जनम ई न वठनि। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजो वॾो मसइलो हल करे छॾियो। न सर, हिन में महिरबानी जी का बि ॻाल्हि न आहे। इहो असांजो फ़र्ज़ु आहे। सच खे सच कबो ऐं कूड़ खे कूड़ कबो। तव्हां भली मुंहिंजे कमदार खे गिरफ़्तार करे सघो था। मिस्टर गुलाम मुस्तफ़ा। जी सर। हिन कमदार फोटे ऐं माई सारा ऐं हुनजे मुड़ुसु धिंगाणे खे वठी अचो। ओके सर। अॼु ई रमू वारनि खे चई रईस जो कमु तमामु करायां थो। कमदार फोटो तूं आई न? हाँ, मां ई कमदार फोटो आहियां। हुकुम कयो, खैर में आहियां? हल थाणे ते वेली मोबाइल में तो जेको कहर कयो आहे न थाणे ते हल त तोखे ॿुधायूं था। वठी हलो यार वेली मोबाइल में। हर हंध शोर आहे, कहिड़ो ही दौर आहे। नालो छा अथई? सारा। हीअ छा अथई? मुड़ुसु आहे मुंहिंजो। इनायत जी मैडम। हिनखे सॾां वठी हल। ठीकु आहे। हा माई सारा, हाणे ॿुधा त असुल हक़ीक़त छा आहे ऐं इहो बि ॿुधा त दिलबर जो फ़ोन कंहिं कयो। मूंखे कहिड़ी ख़बर? तोखे ख़बर न आहे? हा, तोखे सभु ख़बर आहे। न, मूंखे का बि ख़बर न आहे। पुट जो खून सहाए ऐं कख थी रखी? ॿुधा, मां चवां थी इज़त सां ॿुधो। ॿुधायां थी मता। जल्दी ॿुधा। इहो कहर कमदार फोटे कयो आहे। फोटो कमदार? मुंहिंजो हुन सां हेफ़ अथई माई, तूं माउ नाही त ॾाहिण आहीं। तो त वहशत जी इंतिहा करे छॾी। तोखे पुट खे माराईंदे को काका कोन आयो? को मासूम हो, छा
छा करे हा तव्हांखे? मुंहिंजो न वस पुॼे त हुन कमदार सां गॾु तोखे बि फाहीअ ते चाढ़ाए छॾियां। हिकु राति कमदार मुंहिंजे घर अची ऐं मुंहिंजी घरवारी सां ॻाल्हायो पिए। मूं उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं साहब, ऐं कमदार ई मुंहिंजे पुट खे मारायो आहे। कमदार जूं ॻाल्हियूं ॿुधी मां त बेहोश थी वियोसि। वालू असांखे सभु कुझु ॿुधाए वियो आहे, पर तूं ख़ामोश छो रहीं? तुंहिंजे त जिगर जो टुकड़ो पुठो वियो। छा कयां मां साहब, ज़ोर अॻियां ज़ारी आहे। मां मिसकिन आहियां साहब, बसि मुठी बि माठ त कुठी बि माठ। अंदर जो सूरु अंदर में अथमि साहब, न मुंहंनि में आहियां न वरी जीअरनि में, कंहिंखे था आहियां साहब। इहा हक़ीक़त आहे साहब जो मुंहिंजी ज़ाल मुंहिंजे नंढड़े मासूम बचे खे माराए ऐं पाण ख़ामोश रही। ठीकु आहे, तोसां पूरो पूरो इंसाफ़ थींदो। तुंहिंजा मुजरम तमामु जल्द पंहिंजे अंजाम खे पहुची वेंदा। वॾो ज़ालिम ऐं कमदार हिकिड़े ई ॻोठ में रही करे तो ॻोठ जे बेपोच माण्हुनि सां वॾा ज़ुल्म कया। कमदार न कंहिं न्याणी जो ख़्यालु कई ऐं न वरी कंहिंजे नंग जो। तो पंहिंजे ताक़त जे ज़ोर ते केतिरनि मासूम माण्हुनि जा खून कया। तूं अंध जे घोड़े ते सवार हुएं, तोखे इहा बि ख़बर न हुई त अलाह जी लठ बेआवाज़ हूंदी आहे, छो त हू वाहिदुल क़हार आहे ऐं हुन जी पकड़ ज़बरदस्त हूंदी आहे। ॿुधा त तो दिलबर खे मेले मां कीअं अगवा कयो? ॿुधा। ऐं हा ॿुधाए त तव्हां उनखे घुटा ॾेई केनाल में छो चलायो? साहब, इहो गुनाह मूं रमू ऐं समाणे खां करायो। उहे मुंहिंजा ख़ासि वाठा। उहे ॿई किथे रहंदा आहिनि? असांजे रहिस जे ओताक जे बिल्कुलु पोइ पासे। शर्म अचणु घुरिजे तो जहिड़नि माण्हुनि खे। तोखे त सज़ा हिते बि मिलंदी ऐं आख़िरत में बि। तोसां गॾु जेके तुंहिंजा वाठा आहिनि न, उन्हनि खे बि पंहिंजे आख़िरी अंजाम ताईं ज़रूरु पहुचाईंदासीं। मिस्टर ग़ुलाम मुस्तफ़ा। जी सर। हिन जे उन वहशी साथीनि खे बि गिरफ़्तार करे अच। ओके सर।